जेसिन तहरीक जे मरकज़ी अॻुवाण अब्दुल फताह चन्ना ऐं सैयद मसूद शाह समेत खंबे गुम कयल जी आज़ादीअ लाइ वारसनि ऐं दोस्तनि पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते मुनीर अहमद, नबील अहमद, एडवोकेट मुहबाज़ाद लिगारी, नदीम अली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सैयद मसूद शाह खे 3 महीना 15 ॾींहं थिया आहिनि कराची मां खंबे गुम कयो वियो आहे। अब्दुल फताह चन्ना खे काफ़ी ॾींहं थिया आहिनि गुम आहे ऐं ॿिया सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ असीं हिते अलामती बुख हड़ताल ते वेठल आहियूं। जेके बि इहे माण्हू तव्हांखे आहिनि जंहिंमें गुलशेर टगड़ आहे, बिलावल चांडो आहे, जंहिंमें जेके बि दोस्त फताह चन्नो आहे, इहे तमामु पुरअमन शहरी आहिनि ऐं पुरअमन माण्हू आहिनि। इन्हनि कॾहिं बि को बि अहिड़ो अमल जेकर कयो आहे त उन्हनि जा सबूत खणी अचो। कानून इहो आहे त 24 कलाकनि में कोर्ट में पेश करणो हूंदो आहे। अॼु उनखे 50 ॾींहं थी विया आहिनि त उनखे कोर्ट में पेश नथा कनि। मुंहिंजे वालिद साहिब जो को बि ॾोह आहे त उनखे कोर्ट में पेश कयो। हिननि चयो त अब्दुल फताह चन्ना समेत समूरनि खंबियल कारकुननि खे फौरी तौर कोर्ट में पेश करे संदन गिरफ़्तारी ज़ाहिर करे केस हलाए वञे। हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk